दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जी अॼु नेक्स्ट एपिसोड जी वरी अपडेट तव्हांखे ॿुधाईंदासीं। उन सां गॾोगॾु हिकु ॿी बि ख़बर आहे ड्रामे जे मुतलिक़, उहा अहम ख़बर आहे, उहा बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तों हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं उदासी टेक यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ड्रामा सीरियल जेको दुलाब जे अचण वारे एपिसोड में त हाणे शाहनवाज़ ख़ान जा दुश्मन वधी चुका आहिनि। राज़न कक्कर वारा बि उनजा दुश्मन थी चुका आहिनि। हाणे हू छोकिरी फ़िलहाल त कोन शाहनवाज़ ख़ान वापसि कंदो ऐं राज़न कक्कर वारनि खे इन शइ जी गुस्सो लॻे थो त हीउ अयाश माण्हू आहे, असांजी इज़त सां खेॾंदो। ऐं इहो इन जे करे दोस्तों जेको आहे शाहनवाज़ वारो सीन ॾेखारियो वियो, अयाश वॾेरे जो सीन ॾेखारियो वियो त अॼुकल्ह ईअं ई थींदो आहे माशरे में। अलाह माफ़ी ॾे, कंहिंजी न्याणी सां ईअं न थिए। अगरि कोई न्याणी सां ॾोह, अगरि कोई मथां दाग़ लॻंदो आहे, पोइ वॾेरनि वटि माण्हू छॾे ईंदा आहिनि। पोइ उन्हनि जी इज़त सां वॾेरा ईअं ग़लति खेॾंदा आहिनि। के वॾेरा भला बि हूंदा आहिनि, सभई ख़राबु न हूंदा आहिनि, पर इहो तॾहिं सीन ॾेखारियो वियो हिन ड्रामे में। बहरहाल दोस्तों तमामु जल्द शाहनवाज़ ख़ान जो ख़ात्मो थींदो। हाणे मंसूर ख़ान बि तमामु जल्द ॿाहिरि ईंदो, छो त राज़न कक्कर वारा केस मां हथु खणी वेंदा, मुराद बि केस मां हथु खणी वेंदो। ऐं सभिनी खे ख़बर पइजी चुकी आहे त मकर फ़रेब वारो चहिरो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहनवाज़ ख़ान जो आहे। मां पोइ केसर में तव्हांखे ॿुधायो त शाहनवाज़ ख़ान जा पोल पधरा थींदा ऐं राज़न कक्कर वारा छा सभिनी जे अॻियां उनजो मकर फ़रेब मकरू चहिरो ज़ाहिर थींदो। ॿी ख़बर इहा आहे दोस्तों, वारी सदियूं वाटूं ड्रामो तमामु जल्द ईंदो।